अस्सलाम वालेकुम दोस्तों, जी त मां आहियां ज़ाहिद अली थईम ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो ZAT ऑफिशियल। दोस्तों अॼु जी हिन वीडियो ठाहिण जो ख़ासि मक़सदु मां तव्हांखे ॿुधाइण थो त छा मक़सदु आहे। उन ॿुधाइण खां पहिरियां तव्हां दोस्तनि खे नंढी रिक्वेस्ट आहे, जेकर तव्हां मुंहिंजे यूट्यूब चैनल ते पहिरियों दफ़ो आया आहियो त मुंहिंजी वीडियो खे लाइक कयो ऐं चैनल खे सब्सक्राइब कयो। जी दोस्तों, मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त ZAT ऑफिशियल यूट्यूब चैनल ते हिन ते असां तमामु बहितरीनु हिकु सुठो कमु खणी अची रहिया आहियूं। कॉमेडियन ड्रामा, कॉमेडियन क्लिप्स ऐं सुठियूं सुठियूं शाइरियूं ऐं इंसानियत मैसेज खणी अची रहिया आहियूं तमामु जल्द। ऐं हा, तव्हां दोस्तनि जी सपोर्ट जी ज़रूरत आहे, तव्हां सपोर्ट कयो, तव्हांजी वॾी वॾी महिरबानी। ऐं हा, मां तव्हांखे ॿुधाइण वारो आहियां त हिकु असांजो प्यारो दोस्त जेको आहे कॉमेंट कयो आहे, उहो तव्हांखे मां ॾेखारियां थो त हुन दोस्त छा कॉमेंट कयो आहे। हुन कॉमेंट्स कयो आहे त असांजी दिलि ख़ुशि थी आहे। अल्लाह पाक हुन दोस्त खे बि ख़ुशि रखे, सलामत रखे। दोस्तों, तव्हां ही कॉमेंट ॾिसो, हुन दोस्त छा लिखियो आहे। महिरबानी दोस्त, अल्लाह पाक तव्हां ख़ुशि रखे। तव्हां कॉमेंट्स सुठा कंदा आहियो त असांजी हौसला अफ़ज़ाई वधंदी आहे। महिरबानी, अल्लाह पाक तव्हां ख़ुशि रखे। ऐं हा, ऐं असांजे चैनल खे सपोर्ट कयो। महिरबानी, अल्लाह पाक तव्हां ख़ुशि रखे। महिरबानी। हाणे तमामु बहितरीनु हिन चैनल ते तव्हांखे कमु ॾिसण जे लाइ मिलंदो। महिरबानी।